मौजूद आहियूं जामशोरो RBB कॉलोनी ते वार्ड नंबर 4 ते तव्हांखे ॾेखारींदासीं त कास्टिंग हले पई। हिन महिल सुबुह 8 बजे खां शुरू आहे ऐं हिन महिल ज़ोर सां हले पई। तव्हांखे ॾेखारींदासीं शाम 5 ताईं टाइम आहे। अच्छा समझ पठान कहिड़े न वार्ड नंबर? अच्छा ठीक है। हम हमेशा पीपल्स पार्टी के रहते हैं और पीपल्स पार्टी को सपोर्ट करते हैं। बहुत बड़े सारे टिकट दिए और कानून के लोग बहुत खुश हैं मुझसे और सब मेरी सपोर्ट कर रहे हैं। इंशाअल्लाह ताला जीतने के बाद कानून की हम लोग बिल्कुल करेंगे। वॾी महिरबानी अदा अल्लाह जी महिरबानी सां तमामु सुठे नमूने सां असांजी पोलिंग हली पई पुरअमन नमूने सां ऐं आवाम जी वॾी तइदाद शिरकत कई आहे ऐं इनशाअल्लाह उमेदु आहे त असां वॾी लीड सां इनशाअल्लाह कढंदासीं। मां आज़ाद उमेदवार आहियां जामशोर जहाज जो इजाज़त मूंसां ऐं इनशाअल्लाह असांजी वॾी लीड सां कढंदासीं इनशाअल्लाह। अलहमदिल्ला सुठी इलेक्शन कमीशन जो अमलो आहे या फोर्स वग़ैरह आहे बाक़ी रही ॻाल्हि सेकेंड मरहले जी इंशाअल्लाह पार्टी ख़बर आहे त 15 तारीख़ ते इलेक्शन अचल हुई। अल्लाह जी महिरबानी सां इलेक्शन हली रही आहे। इंशाअल्लाह ताला अलाह में शाम 5 बजे ताईं जीअं बि तमामु टाकोड़ा हूंदा असांजे सरकार साहब चवंदा खीर थक जबल ते थका हूंदा। इंशाअल्लाह ताला मुखालफ़न जे लाइ इहा सियासी मौत आहे जेको हुननि पाण पंहिंजे लाइ मुंतख़ब कई गदार थी करे पंहिंजे लाइ पाण इहो सियासी मौत मुंतख़ब कयो आहे। मुंतख़ब कयो त इंशाअल्लाह क़बर ताईं असीं ज़रूरु पहुचाईंदासीं इंशाअल्लाह। सर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जे इलेक्शन जे हवाले सां तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि भला इंशाअल्लाह पीपल्स पार्टी पंहिंजी जेका सीट आहे वार्ड नंबर तां खटींदी इंशाअल्लाह वॾी अक्सरियत सां खटींदी ऐं काफ़ी सुठो माहौल रहियो सुबुह खां वठी ऐं ॿिन्ही धुरियुनि जे विच में हिकिड़ो पंहिंजो बाहिमी तरीक़े सां जेको आहे इलेक्शन थिया ऐं सुठो अमल हलियो। हेसि ताईं अमन अमान सां सूरत हाल जेका आहे सिक्योरिटी सिस्टम वग़ैरह सभु सुठो अमलो बहितर हो जेको प्रॉपर वे में जेको आहे उन्हनि पंहिंजो कमु कयो आहे ऐं सुठे तरीक़े सां मतिलबु पोलिंग थी आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां वटि जेका इलेक्शन सुबुह खां थी आहे माशाअल्लाह फस्ट क्लास नमूने पूरे में हली आहे ऐं बिरादरनि माहौल में हली आहे। ॿिन्ही तरफ़नि खां तमामु तावन हिक ॿिए सां कयो वियो आहे ऐं अमले सां बि तावन कयो आहे। माशाअल्लाह असां वटि वोटरनि जो वॾो जोश जज़्बो थियो आहे। हेतिरो जेको रेशो जेको मूं हींअर कैलकुलेट थोरी घणी वठी आयो आहे त 50% असां वटि जेको वोट कास्टिंग थियो आहे। माना माण्हुनि जो बि जेको असां वटि इंट्रस्ट थियो आहे ऐं वधीक जेको आवाम जो फ़ैसिलो हूंदो जेकर असांजे फेर में वियो त हुन दोस्त ने क़बूल करिणो पवंदो। जेकर असांजे ख़िलाफ़ु वियो त असांखे क़बूल कंदासीं इंशा ताला। असां हिते जेको पंहिंजे भाउ माना माहौल सुठे सां जेको भाईचारे हिसाब सां हलंदासीं ऐं रहंदासीं। महिरबानी।